अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आवां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कई था। जावेद रिंदजी नओं वलीमोहम्मद गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 9 सालनि खां बिजली न हुअण करे शहरियुनि यूसी इंतज़ामिया तरफ़ां सोलर सिस्टम ॾिनो वियो। इलाइक़े वासियुनि पारां हाई स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾियण जो मुतालबो। ख़बर मूजिबि गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में 9 सालनि खां बिजली न हुअण सबबि शहरियुनि सिविल सोसाइटी यूसी इंतज़ामिया चेयरमैन अमजद अली रिंद साहब, ज़फर अली चांडियो, क़ौमी शाइर माहिर डॿाई जिस्कम अॻवान डॉक्टर अलाह रखियो कलोड़ो, प्रेस क्लब नवां वलीमोहम्मद जे सदर यूसुफ रिंद, यूसी सेक्रेटरी पीर गुलाम नबी ऐं ॿियनि सोलर सिस्टम ॾिनो। मीडिया सां ॻाल्हाईंदे इन्हनि चयो त गवर्नमेंट हाई स्कूल नवां वलीमोहम्मद क़ाबिल उस्तादनि जी महिनत सां शागिर्दनि खे इल्म जहिड़ी ज़ेवर सां नवाज़े रहिया आहिनि। हिन स्कूल में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणी जो वॾो अंग इल्म जे ॿरंदड़ लाट सां पंहिंजे मुस्तक़बिल लाइ जा खोले रहियो आहे। हिन स्कूल जे उस्तादनि जी महिनत ऐं अज़मत खां हर फ़र्द वाक़िफ़ आहे। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।